ही वो दौर हो जॾहिं इंटरटेनमेंट जो को बि ज़रियो न मौजूदु हो। सिर्फ़ु रेडियो ई वाहिद जेको इंटरटेनमेंट जो ज़रियो हूंदो, तफ़रीह जो ज़रियो हूंदो, जेको माण्हू हलाए करे पंहिंजा तकलीफ़ूं ॾुख सुख विसारींदा हुआ ऐं पंहिंजी जेका सॼे ॾींहं जी जेका थक हूंदी उहा लाहिण लाइ रेडियो अॻियां रखी ऐं हुनखे ॿुधंदा हुआ ऐं पंहिंजूं परेशानियूं ऐं कम जेके हूंदा उहे विसारे छॾींदा हुआ। इहो दौरु वॾे अरसे ते हिकिड़ो रहियो जंहिं ते माण्हू ॿुधंदा हुआ। पोइ हिकिड़ो दौरु अहिड़ो आयो त रेडियो ते रुॻो जलाल चंद जा कलाम पिया हलंदा हुआ ऐं माण्हू शौक़ सां ॿुधंदा हुआ। अस्सलाम वालेकुम दोस्तो, अॼु रेडियो ते ॻाल्हाईंदासीं रेडियो पाकिस्तान ते, जिते मुख़्तलिफ़ फ़नकारनि जा कलाम वक़्तु ब वक़्तु हलंदा रहंदा हुआ। इहो पुराणो वक़्त जो दौरु हो जॾहिं ज़मानो सिर्फ़ु रेडियन जो हो, अञा टेप बि ईजाद न थिया हुआ, न टीवी हो न टेप हो, का शइ न हुई, सिर्फ़ु विंदर जो हिकु ई ज़रियो हो, उहो रेडियो। ऐं रेडियो ते वक़्तु सिर मुख़्तलिफ़ वक़्तनि में सुबुह शाम ॿिपहर मुख़्तलिफ़ टाइम ते मुख़्तलिफ़ कलाम हलाया वेंदा हुआ, जंहिंमें उर्दू, सिंधी, सराइकी, पंजाबी ऐं ॿिया कलाम हलाया वेंदा हुआ। पोइ हिकिड़ो अहिड़ो वक़्तु आयो त जॾहिं उस्ताद जलाल चांडी जा बि कलाम रेडियो ते हलणु शुरू थिया ऐं उस्ताद जलाल चांडियो तमामु मशहूरु थी वियो ऐं उस्ताद जलाल चांडी जा चाहींदड़ एतिरा वधी विया जो हद खां वधी विया। हर जाइ ते उस्ताद जलाल चांडी जे चाहींदड़ जेके उस्ताद जलाल चांडी खे ॿुधणु लॻा। वक़्तु वक़्तु जी ॻाल्हि हुई, ही उहो दौरु हो, बसि रेडियो कंध में हूंदो, पोइ माण्हू निकिरी वेंदो हो जिथे बि, अगरि ॿनी ॿारे ते वञे पियो त रेडियो गॾु खयों पियो वञे, पाणी जो वारो अथसि पोइ बि रेडियो गॾु, अगरि ट्रैक्टर ते वञे पियो पोइ बि रेडियो जेको आहे कंध ते रखियलु आहे, कुल्हे ते रखियलु आहे, बसि खयों पियो वञे। हाणे रेडियो जो एॾो जहान थी वियो जो रेडिया जेके हुआ उहे तमामु सस्ता मिलणु शुरू थी विया। हाणे शुरू में जेको दौरु हो उहो तमामु रेडियो जो जेको दौरु हो उहो महांगो हूंदो दौरु। पोइ उहो रेडियो कंहिं वटि हूंदो, हाणे सॼे ॻोठ में हिकु या ॿिनि वटि रेडियो हूंदो। पोइ उहो छा कंदा जो होटल ते रेडियो हलाए छॾंदा हुआ। वॾो रेडियो हूंदो, तमामु वॾो रेडियो हूंदो, तक़रीबन 2.5-3 फुट जो हूंदो रेडियो, हेॾा वॾा रेडियो हूंदा। पोइ उन्हनि जा जेके साइज़ वाइज़ बि नंढा थियण शुरू थिया। पोइ होटल वारा छा कंदा जो रेडियो उहो जेको वॾो जेको रेडियो हूंदो उहो रखी छॾंदा ऐं पोइ हुते उस्ताद जलाल चांडी जो जेके कलाम जेके नशर थींदा हुआ, रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां, रेडियो पाकिस्तान खैरपुर तां, रेडियो पाकिस्तान जेको आहे मीरपुर तां, हितां उस्ताद जलाल चांडी जा जेके कलाम नशर थींदा सिंधी सर्विस मां। पोइ माण्हू जेको आहे होटल ते रश थी वेंदी, तमामु घणी रश थी वेंदी, चवंदा बाबा हिन में जलाल ॻाए थो बसि। पोइ रश एॾी लॻंदी आहे, माण्हू लश्कर करे वेहंदा, धण करे वेहंदा। पोइ होटल जो जेको आहे तमामु घणो फ़ाइदो थींदो ऐं होटल वारी जी चांहि जेका हूंदी तमामु घणी हलंदी। पोइ जंहिं टाइम ते रेडियो ख़राबु हूंदो या रेडियो बंदि हूंदो या उन वटि सेल न हूंदा रेडियो जा, सेल बंदि हूंदो त माना रोज़गार जेको घटिजी वेंदो, रोज़ी घटिजी वेंदी, चांहि वारा पीअण वारा जेके माण्हू घटिजी वेंदा। पर जॾहिं रेडियो हलंदो हो त पोइ वॾी रश हूंदी, तमामु घणी रश हूंदी ऐं माण्हू पिया कलाम पिया ॿुधंदा। हाणे हुन ते इहो रेडियो जो न हूंदो त उहो जलाल जा कलाम हलंदा, मुख़्तलिफ़ वक़्त ते मुख़्तलिफ़ फ़नकारनि जा कलाम हलंदा हुआ, पर विच में वरी उहो जलाल चांडी जो कलाम तमामु घणो हलाईंदा। छो जलाल चांडी जेको जरजंग में मशहूरु हो, बहिराड़ी में तमामु घणो मशहूरु हो ऐं बहिराड़ी वारा जेके उस्ताद जलाल चांडी खे वॾी चाह सां, शौक़ सां, मोहबत सां, अक़ीदत सां ॿुधंदा हुआ
ऐं उस्ताद जलाल चांडियो जूं ॻाल्हियूं जेके हूंदियूं उन्हनि खे तमामु वणंदियूं ऐं जंहिंखे पेट में इश्क हूंदो या मोहबत हूंदी हुई उनखे ॻाल्हियूं जेके उस्ताद जलाल चांडियो जूं दिलि में लॻंदियूं ऐं उहे ॿुधण लाइ उते अची वेंदा हुआ। पोइ हाणे होटलनि जो चकर इहो हूंदो त होटलनि ते उहे पता रांदि बि खेॾंदा पिया हूंदा, लूडो रांदि बि खेॾंदा हुआ ऐं छके छके वारी रांदि हूंदी उहा बि खेॾंदा हुआ ऐं गॾोगॾु चांहि बि पीअंदा हुआ ऐं कलाम बि ॿुधंदा हुआ। बसि वक़्तु पास पंहिंजो कंदा हुआ। ऐं जंहिंखे वरी जेको आहे बनी ते वञिणो हूंदो त रेडियो कुल्हे ते रखंदो हो, रेडियो कुल्हे ते रखंदो हो ऐं हलियो वेंदो बनी ते वञी घुमी फिरी कलाम वलाम ॿुधी पोइ हुन में रेडियो में जेको आहे उस्ताद जलाल चांडियो सां गॾु वरी हुन ख़बरुनि वारा बि ॿुधंदा हुआ, जीअं BBC वारी चैनलूं बि ॿुधंदा हुआ। हुन में ख़बरूं कहिड़ियूं थियूं अचनि, साले मोहम्मद शाह जी कचहरी हूंदी उहा बि ॿुधंदा। पर घणो तण जेको ॿाराड़ी जेका ॿुधंदी हुई न त उहो उस्ताद जलाल चांडियो खे ॿुधंदी हुई। ट्रैक्टरनि वारा, गाॾियुनि वारा, बसनि वारा, ट्रकनि वारा सभु माना उस्ताद जलाल चांडियो खे पिया ॿुधंदा हुआ। ऐं जेको एतिरो त हूंदो हो जेको माल जेको धराड़ जेको माल चारींदो न त हुनजी ॻिची में बि रेडियो लॻल हूंदो हो। बसि हाणे उहो माल बि चारींदो पियो हूंदो जंगल में, बनी में, हेॾे होॾे वाहन ते, शाखुनि ते उहो माल चारींदो हो, पर गॾोगॾु उस्ताद जलाल चांडियो जा कलाम पियो ॿुधंदो हो। हाणे जेको ॿाराड़ी में जेको गाह करे ईंदा त गाह करण वारे जी ॻिची में बि जेको आहे इहो लॻो पियो हूंदो रेडियो ऐं उहे बि कलाम पिया ॿुधंदा हुआ जलाल चांडियो जो। ऐं जेको बनी ते वेंदा माण्हू ऐं ॿाराड़ी जूं जेके मायूं वेंदियूं वणनि ते वेंदियूं, हेॾे वेंदियूं त उहो बि रेडियो का झूनी जेका साण खयों वेंदी ऐं पोइ रेडियो ते बि कलाम पिया ॿुधंदा हुआ। हाणे रेडियो जो हिकिड़ो तमामु भलो दौरु ऐं वॾो दौरु गुज़री वियो जंहिंमें माण्हू वॾा शौक़ु कया ऐं वॾी पसंदि सां पैसा गॾु करे रेडियो वठंदा हुआ। इहो रेडियो जो तमामु वॾो दौरु हो, भलो दौरु हो। माण्हू राति महिल या ॾींहुं महिल जेॾी महिल बि वांदा थींदा हुआ त पोइ रेडियो खोले हुनखे सुकून सां वेही ॿुधंदा हुआ। ऐं गॾोगॾु जेको आहे पंहिंजे ॿारनि खे, घर वारनि खे चवंदा त बाबा चांहि ठाहे वठो दूध पती, ऐं पोइ उहो चांहि सां गॾु वरी उस्ताद जलाल चांडियो जा रेडियो ते कलाम पिया ॿुधंदा हुआ। ईअं वरी जंहिंमहिल संगत में गॾु वेठा हूंदा त बि रेडियो चालू कंदा ऐं पिया ॿुधंदा हुआ। हाणे हिकिड़े हिकिड़े रेडियो ते पुराणे वक़्त में त 50-50, 100-100 माण्हू अची गॾु थींदा हुआ ऐं रेडियो ॿुधंदा हुआ। पोइ हाणे उन दौर में रेडियो जा सेल जेके हूंदा तमामु महांगा हूंदा। पोइ सेल वेल हेॾा होॾा हथ करे पैसा गॾिजी सभु जमा करे पर रेडियो खे हलाईंदा ज़रूरु हुआ। ऐं टाइम हिकिड़ो मुक़ररु हूंदो त बाबा हाणे शाम जो जेको 5 बजे खां वरी कचहरी शुरू थींदी ऐं हाणे इहा ज़रूरु ॿुधणी आहे, छो जो हिन में वॾा वॾा झूननि जा पुराणनि फनकारनि जा कलाम ईंदा। पोइ उन्हनि कलामनि में उस्ताद जलाल चांडियो जा कलाम सदाईं ईंदा रहंदा ऐं माण्हू उहे ई चाह सां ॿुधंदा हुआ। संगड़ा तो सब प्यार थी वयो, सोहना तो सब प्यार थी वयो, संगड़ा तो सब प्यार थी वयो, सोहना तो सब प्यार थी वयो, प्यार थी वयो तो गुस्सा थी वयो, प्यार थी वयो तो गुस्सा थी वयो, संगड़ा तो सब प्यार थी वयो। हाणे जॾहिं अहिड़ा कलाम हलंदा हुआ त माण्हू बसि झूमिजी वेंदा, मस्तु थी वेंदा। ऐं पोइ उहे कलाम जेके यादि करे जॾहिं पंहिंजे घरनि ॾे वेंदा त पोइ वरी पंहिंजे घर वारनि खे पिया ॿुधाईंदा त बाबा अॼु वेठासीं रेडियो ते जलाल चांडियो जो जेको इहो कलाम पियो हले। पोइ हुन कलाम खे गुनगुनाईंदा हुआ ऐं ॿुधाईंदा हुआ त बाबा हुन कलाम में जेको आहे जलाल चांडियो इहे ॾोहीड़ा पढ़िया ऐं ईअं जेके इहा शाइरी हुई जलाल चांडियो चयो ऐं तमामु सुरीले अंदाज़ में चयो, भले अंदाज़ में चयो। हाणे इहे इन्हनि जे कचहरी जा मौज़ू हूंदा। इहो रेडियो जो दौरु हो, तमामु भलो दौरु हो जेको हाणे गुज़री वियो।